नाज़रीन वाक़े आगाह कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। खानपुर महर जे ॻुड़ जीवनगढ़ दड़ो में दिमाग़ी मर्ज़ में मुब्तला ॿिनि भाइरनि खे घर भातियुनि ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो आहे। वाक़े आगाह कंदा हलूं। अनवर अली मलिक ऐं अकबर अली खे घर भातियुनि धार धार जॻह ते ज़ंजीर हणी विहारे छॾियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे त खानपुर महर जे ॻोठ जीवनगढ़ दड़ो में दिमाग़ी मर्ज़ में मुब्तला ॿिनि भाइरनि खे घर भातियुनि ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो आहे। अनवर अली मलिक ऐं अकबर अली खे घर भातियुनि धार धार जॻह ते ज़ंजीर हणी विहारे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं काज़ी खादिम खां। जी काज़ी आगाह कजो। जी बिल्कुल ही खानपुर महर जो इलाइक़ो है रेगिस्तानी जिते ॻोठ जीवनगढ़ दड़ो है जैमें मलिक बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ ब भाइर आहिनि अनवर अली मलिक ऐं अकबर अली मलिक जिनके पंहिंजे ही घर भातियुनि अलग अलग जगह से ज़ंजीर हणी विहारे छॾियो आहे। ॿुधायो पियो वञे त ॿिन्ही भाइरनि के दिमाग़ी मर्ज़ हुजण करे खेनि पंहिंजे ही भाइरनि ज़ंजीर हणी ॿधी छॾियो आहे। जेका वीडियो पिणु वायरल थी वई आहे। वायरल थियल वीडियो में ॿई भाइर ॿुधाए रहिया आहिनि त असांजी तबियत बिल्कुलु ठीकु आहे, पर कॾहिं कॾहिं अलाए छा थी वञे थो, पोइ का ख़बर नथी पवे त असीं छा करे रहिया आहियूं। ॿिन्ही भाइरनि जे अमड़ ऐं भाउ इमाबख्श मलिक ॿुधाए रहियो आहे त गुज़िरियल 6 महीननि खां अनवर ऐं अकबर जी तबियत ख़राबु आहे। खेनि कॾहिं कॾहिं अलाए छा थी वञे थो जो हू घर भातियुनि ते हमिलो कनि था ऐं घर भातियुनि सां विढ़नि था, तंहिं करे असीं खेनि ॿधी छॾियो आहे। हुननि चयो त असीं मिसकीन आहियूं, असां वटि खाइण लाइ बि कुझु न आहे, सो इलाज नथा कराए सघूं। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते असांजी मदद कई वञे ऐं नौजवाननि जी जेको आहे सो इलाज कराए वञे। जी महिरबानी जी काज़ी अपडेट करण लाइ।